ॿोॾि जो पाणी घटिजण बाद अबाणनि कखनि ॾांहुं वेंदड़ केन शाह जे ॿोॾि मुतासिर 18 ॼणनि जा लाश ईधी सर्दखाने मां रेस्क्यू टीम ज़रिए मयतुनि खे अबाणे ॻोठ ख़ैरपुर नाथन शाह लाइ रवाना कया विया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासि कयली मूजिबि ॿोॾि जो पाणी घटि थियण बाद अबाणनि ॻोठनि ॾांहुं वेंदड़ ख़ैरपुर नाथन शाह जे 18 ॿोॾि मुतासिरनि जा लाश रेस्क्यू टीम ज़रिए ख़ैरपुर नाथन शाह लाइ रवाना कया विया। नूरियाबाद भरिसां मुसाफ़िर कोच खे बाहि लॻण जे नतीजे में औरतुनि ऐं ॿारनि सूधो 18 ॼणा सड़ी फोत थी विया हुआ, जॾहिं त पुलिस ऐं रेस्क्यू टीमुनि बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। पुलिस जो चवणु आहे त केन शाह वासी कराची खां पंहिंजे अबाणनि कखनि ॾांहुं वापसि वञी रहिया हुआ। कोच में मुगेरी बिरादरी जा 60 खां 70 माण्हू सवार हुआ। ज़ख़्मियुनि मां अक्सर जी हालत ॻणती जोगी आहे, जंहिं सबबि फोतियुनि जी तइदाद में वाध जो ख़दशो आहे। केन शाह ॿुॾण बाद हज़ारे ख़ानदान हैदराबाद ऐं कराची सूधो ॿियनि इलाइक़नि ॾांहुं लॾ पलाण करे विया हुआ।